अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब मौजूद अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकु अहिड़ी बहितरीन प्रोफेशनल वीडियो एडिटिंग एप्लीकेशन जे बारे में। त पोइ अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, सभ खां पहिरीं हिन एप्लीकेशन जो हीअ इंटरफेस आहे। तव्हां न्यू प्रोजेक्ट ते क्लिक करे तव्हां को बि वीडियो खणी सघो था, को प्रोजेक्ट ठाहिणु चाहियो त ठाहे सघो था। बहरहाल हिकिड़ी तव्हां वीडियो खणा थो जस्ट सिर्फ़ु तव्हांखे ॾेखारण जे लाइ, ऐं इनखे अप्लाई ते क्लिक करण सां हीअ टाइम लाइन में एड थी वेंदी। त दोस्तों, हीअ तव्हां ॾिसी सघो था त हीअ वीडियो टाइम लाइन में एड थी चुकी आहे। ऐं इन जे मथां जेकॾहिं मूंखे वीडियो रखणी आहे त हिते क्लिक करे तव्हां वीडियो फ़ोटो या स्टिकर खणी इन मथां रखी सघां थो, जीअं काइनी मास्टर में कबो आहे। हिन में तव्हांखे बहितरीन क्वालिटी वारा फिल्टर्स मिलनि पिया, जिन में पहिरीं आहे ओरिजिनल, उन खां अलावा हिते जेको बि कलर तव्हां रखणु चाहियो, पर सभु अमेज़िंग आहिनि यार। तव्हां ट्राई कजो हर हिक खे। ऐं हिते तव्हांखे हर क़िस्म जो मतिलबु त उन खां अलावा तव्हांखे एडजस्टमेंट जो बि ऑप्शन मिले पियो, जंहिंसां तव्हां पंहिंजी ब्राइटनेस ऐं कंट्रास्ट हर चीज़ खे एडजस्ट करे सघो था। उन खां अलावा हिते तव्हां ॿियनि एप्लीकेशन जीअं हिनखे ट्रिम करे सघो था, ऐं हिनखे विचा कटिणो आहे त कैंची जो ऑप्शन तव्हांखे अॻे ई मिले पियो स्प्लिट जो। उन खां अलावा हिते इफेक्ट्स तव्हांखे काफ़ी सारा मिलनि पिया। ॾिसो त बिल्कुलु इन ई तरह वारा इफेक्ट मिलनि पिया जहिड़ा असांखे मिलंदा आहिनि अक्सर प्रीमियर प्रो में। जेके प्रीसेट मिलंदा आहिनि, उन खां अलावा तव्हां पंहिंजो पाण बि ठाहे सघो था की फ्रेमनि सां कीअं अॻिते हली, उन जे बारे में ॻाल्हायूं था। हिते वॉल्यूम आहे जेको अक्सर असांखे मिलंदो आहे हर सॉफ्टवेयर में। उन खां अलावा फ्रीज़ी हिकिड़ो फ्रेम बाय फ्रेम आहे, हिनखे तव्हां हेठि मथे करे सघो था। ठीकु, उन खां अलावा हिते तव्हां टेक्स्ट, मज़े जी ॻाल्हि आहे त हिते जेको साउंड इफेक्ट आहिनि काफ़ी सारा तव्हांखे फ्री में मिली वेंदा, जेके तव्हां फ़नी या हर क़िस्म जा साउंड इफेक्ट हिन में एड करे सघो था, जेके तव्हांखे फ्री में मिली सघनि था। ठीकु आहे, तव्हां ॿुधी बि सघो था। उन खां अलावा हिते तव्हांखे जेको टेक्स्ट में स्पेशली ऑप्शन मिलनि था, उहो आहे प्रीसेट्स। मतिलबु त हिते तव्हांखे रेडीमेड टेक्स्ट मिलंदियूं, जेके तव्हां जेको आहे यूज़ करणु चाहियो करे सघो था। ऐं मज़े जी ॻाल्हि त हिननि खे जेकॾहिं सिंधी लिखिजे त छा उहा लिखी सघिजे थी? जी बिल्कुलु, हिन में तव्हां सिंधी लिखी सघो था। हुनखे पंहिंजो मनपसंदि को फ़ॉन्ट ॾियणु चाहियो त ॾेई सघो था। हिन ते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हांखे काफ़ी सारा ऑप्शन मिलनि पिया। हिकिड़ो स्टाइल, इनपुट, फ़ॉन्ट, कलर, अलाइन वग़ैरह वग़ैरह। त हिते की फ्रेम जो बि तव्हां ऑप्शन मिले पियो। बहरहाल असां वेंदासीं फ़ॉन्ट ते, त फ़ॉन्ट ते क्लिक करण सां हिते तव्हांखे प्लस जो बटन मिले पियो। इन ते क्लिक करे तव्हां पंहिंजे सिस्टम मां फ़ॉन्ट खणी सघो था ऐं हिन में शामिलु करे सघो था। हितां खां हीअ फ़ॉन्ट हिन में अची चुको आहे, हिनखे एड जे बटन ते क्लिक करे एड करे सघिजे थो। ठीकु, अञा हिन जे एड ते बटन ते क्लिक करे 3, 4, 5 फ़ॉन्ट, बहरहाल हिकिड़ो ई थी सघे थो। ठीकु, हाणे असां ईंदासीं ॿाहिरि त तव्हांखे उहे ऑप्शन बि मिलंदा जेके तव्हां फ़ॉन्ट एड कया हुआ। ठीकु आहे, त दोस्तों हीअ तव्हां ॾिसी सघो था, मन में शामिलु करे चुको आहियां उहे फ़ॉन्ट था। त हिन में मूं इहो सिंधी फ़ॉन्ट शामिलु कयो आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं हिनखे असां को कलर ॾियूं सुठो मनपसंदि, त उहो बि ॾेई सघूं था। ऐं उन खां अलावा हिन में कलर जा अजीब क़िस्म आहिनि, स्टॉक आहे। जेकॾहिं हिनखे तव्हां आउटलाइन ॾियणु चाहियो था, शेडो ॾियणु चाहियो था, ॾेई सघो था। उन खां अलावा बैकग्राउंड खे को कलर ॾियणु चाहियो था, त उहो बि तव्हां ॾेई सघो था। ऐं हिनखे किथे अलाइन करणु चाहियो था, उहो तव्हां करे सघो था। मूं हुनजी इंतिहाई साइज़ वधाई आहे हिन जे करे जो हीअ सही ॾिसण में अचे। बहरहाल इनखे हिते रखूं था। ऐं उन खां अलावा बाक़ी जेके ऑप्शन आहिनि उहे उमूमन सभिनी में मिलंदा आहिनि, पर हीअ इज़ी आहे, वधीक फ्री आहे। कंहिं क़िस्म जो को तव्हांखे वाटर मार्क कोन पियो मिले, जेतिरी वणे वीडियो ठाहे सघो था। ऐं मूंखे हीअ सभिनी खां बेस्ट लॻो। इन जे करे हिनखे जेकॾहिं तव्हां सेव करणु चाहियो, हिते तव्हां हुनजो एस्पेक्ट रेशियो जेको आहे उहो चूंडे सघो था। उन हिसाब सां तव्हां हुनखे एक्सपोर्ट करे सघो था। त दोस्तों, हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे ऑल ते क्लिक करे छॾियो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।